بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। عبس وتولى أن جاءه الأعمى وما يدريك لعله يزكى रसूल अरबी जे चेहरे अनवर ते नाराज़गी ज़ाहिर थी ऐं पाण तवजह न कयऊं इन लाइ जो संदन दरबार अक़दस में हिकु नाबीन असाबी सगोरो हाज़िर थियो ऐं तव्हां खे कंहिं ॼाणायो त शायदि इहो पाकीज़ थिए हा أو يذكر فتنفعه الذكرى या नसीहत वठे हा पोइ नसीहत हुनखे नफ़ो ॾे हा। أما من استغنى فأنت له تصدى وما عليك ألا يزكى पर उहो माण्हू जेको बेपरवाह थियो पोइ तव्हां ईमान आणण ख़ातिर उन जे लाइ कोशिश करियो था ऐं उहो छो नथो पाक थिए उहो तव्हांजो ज़िम्मो न आहे। وأما من جاءك يسعى وهو يخشى فأنت عنه تلهى ऐं पर उहो माण्हू जेको तव्हां वटि अची कोशिश करे थो ऐं उहो अल्लाह खां ॾिजे थो पोइ तव्हां ॿियनि ॾांहुं मशगूल थियो था। كلا إنها تذكرة ख़बरदार बेशक इहा नसीहत आहे فمن شاء ذكره पोइ जेको चाहे उहो नसीहत हासिल करे। في صحف مكرمة مرفوعة مطهرة इहा नसीहत उन्हनि क़ाबिल एहतराम सहीफ़नि यानी आसमानी किताबनि में आहे जेके अल्लाह वटि वॾे शान वारा पाक आहिनि। بأيدي سفرة كرام بررة अहिड़नि मलाइकनि या सालिहनि जे हथां लिखियल आहिनि जेके मुकरम ऐं नेकोकार आहिनि। قتل الإنسان ما أكفره इंसान क़त्ल कयो वञे जो अल्लाह जी नेमतुनि जे बावजूद कहिड़ो न नाशुक्र आहे। من أي شيء خلقه उहो कहिड़ी शइ मां पैदा थियो من نطفة خلقه فقدره हिकु नुत्फ़े मां उनखे पैदा कयो पोइ उनखे मुख़्तलिफ़ मरहलनि मां कढियो ثم السبيل يسره उनखां पोइ उन लाइ रस्तो आसान कयो ثم أماته فأقبره ثم إذا شاء أنشره उनखां पोइ उनखे मौत ॾिनाई उनखां पोइ क़बर में रखायो उनखां पोइ जॾहिं पाण चाहे उनखे उथारे। كلا لما يقض ما أمره ख़बरदार अहिड़ो को बि नाहे जो संदसि अमर पूरो न करे। فلينظر الإنسان إلى طعامه पोइ इंसान पंहिंजे ताम ॾांहुं गौर करे ॾिसे أنا صببنا الماء صبا बेशक असां चङी तरह ककर मां मींहुं पलटायो ثم شققنا الأرض شقا उनखां पोइ असां नबातात सां ज़मीन खे चङी तरह चीरियो فأنبتنا فيها حبا وعنبا وقضبا وزيتونا ونخلا पोइ उन मां अनाज पैदा कयो ऐं अंगूर ऐं साई भाॼी ऐं ज़ैतून ऐं खजूर وحدائق غلبا وفاكهة وأبا ऐं घाटा बाग ऐं मेवा ऐं गाह पैदा कया متاعا لكم ولأنعامكم इहे तव्हांजे फ़ाइदे लाइ ऐं तव्हांजे चौपाइनि जे फ़ाइदे लाइ पैदा कया। فإذا جاءت الصاخة पोइ जॾहिं उहा सख़्तु दाह ईंदी يوم يفر المرء من أخيه وأمه وأبيه وصاحبته وبنيه उन ॾींहुं इंसान पंहिंजे भाउ ऐं पंहिंजी माउ ऐं पंहिंजे पीउ ऐं पंहिंजे घरवारी ऐं पंहिंजे पुटनि खां भॼी परे थींदो। لكل امرئ منهم يومئذ شأن يغنيه उन ॾींहुं हर इंसान खे फ़क़ति पंहिंजो इंतज़ारु हूंदो। وجوه يومئذ مسفرة उन ॾींहुं केतिरा ई चेहरा रोशन हूंदा ضاحكة مستبشرة खिलंदड़ हूंदा ऐं बेहद ख़ुशि हूंदा। ووجوه يومئذ عليها غبرة ऐं उन ॾींहुं केतिरा ई चेहरा ख़ाक आलूद हूंदा ترهقها قترة उन्हनि ते
ताराण खिड़ियल हूंदी। أولئك هم الكفرة الفجرة उहे ई काफ़र ऐं फाजिर यानी गुनाहगार हूंदा।